जिए लाल शहबाज मौला खुशियूं ॾींदई। दोस्तों ही उस्ताद जलाल चांडनी जो आख़िरी 8हों कलाम आहे जेको शादी लाॾो आहे, मशहूर शादी सहरो आहे। उस्ताद जलाल चांडनी जी यादगार महफ़िल वॉल्यूम नंबर 31 शम्मा तव्हां ॿुधी रहिया आहियो जनाब नूर मुहम्मद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांडनी जो सचो आशिक़ आहे। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मुहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां। दोस्तों वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं अहिड़ियूं यादगार नायाब प्राइवेट महफ़िलूं ॿुधण जे लाइ मुंहिंजे चैनल कामरान चांडनी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानियूं। I
माई